साईं मुंहिंजा थर भेटुनि खां ॻोठ खीर ॾही खां असांजो प्यारो पिरीन दोस्त रहमतुल्लाह चौहान साहब जूं ख़ूबसूरत सिटूं। उमेदूं आसरा पलिया कोन हूंदई, करे यादि ॻोड़ा झलिया कोन हूंदई। उमेदूं आसरा पलिया कोन हूंदई, करे यादि ॻोड़ा झलिया कोन हूंदई। ज़मानो घणो रुलियो तो बि हूंदे, ज़मानो घणो रुलियो तूं बि हूंदे, पर रहमतुल्लाह चौहान जहिड़ा माण्हू मिलिया कोन हूंदई। पर रहमतुल्लाह चौहान जहिड़ा माण्हू मिलिया कोन हूंदई। उमेदूं आसरा पलिया कोन हूंदई, करे यादि ॻोड़ा झलिया कोन हूंदई। हर बेटुनि जो ॻोठ खीर ॾही खां वफ़ा रहमतुल्लाह चौहान साहब, साईं वॾी महिरबानी। तमामु बहितरीनु इंतिख़ाब तव्हांजो।